बदीन में रिपोर्ट कर रहा अल्ताफ़ मेमण। बदीन में तकमील वेलफेयर एसोसिएशन PWD माज़ूरन के हक़नि लाइ जाखो ॾींदड़ तंज़ीम जी हलफ़बरदारी तक़रीब में ऑफिस जो पिणु इफ़्तिताह कयो वियो। तकमील वेलफेयर जे मरकज़ी सदर फैसल बलोच मेहमान ख़ास तौर शिरकत कई ऐं रिबन कटे ऑफिस जो इफ़्तिताह कयो। उन मौके ते मेहमान ख़ास अली नवाज़ पीरज़ादो, हैदराबाद मज़हर पहवर, नफ़ीस मेमण, सदर नेशनल प्रेस क्लब असलम मल्हा, सजाद दर्स, महफूज़ शाह, फरहान अब्बासी, वाजिद समूह सोशल वेलफेयर इतिहाद जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ज़िले बदीन जे DC तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त माज़ूर कोटा में बदीन जे माज़ूरनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। उन खां गॾोगॾु माज़ूरनि जी एक्टिविटी लाइ स्पोर्ट्स गेम्स करायूं वञनि ऐं जेके बदीन जा NGO सेंटर आहिनि उन्हनि खे पिणु माज़ूरनि जी ख़ुशहाली ज़िंदगी लाइ बहितर प्रोजेक्ट हुनर सां तालुक़ रखंदड़ सिख्या जा मरहलेवार प्रोजेक्ट शुरू कया वञनि त जीअं माज़ूर औरतूं घर वेठे उन ई हुनर मां फ़ाइदो हासिलु कनि ऐं कमाई जो ज़रियो ठाहे घर हलाए इज़त सां ज़िंदगी गुज़ारे सघनि।